नाज़रीन, अफ़सोसनाक अवां ख़बर शेयर कंदा हलूं त गढ़ी यासीन लॻे ॻोठ पुराणो अमरोड वेझो बिजलीअ जे शॉर्ट सर्किट मां घरनि खे बाहि वकोड़े वई आहे, जंहिं सबबु ग़रीब पोरियतुनि जा कखां मां घर पयल सामान समेत सड़ी रख थी विया आहिनि। मुदसरन करीम बख्श डोमकी, साहब खान डोमकी, मिस्री खान, लाल बख्श ऐं ॿियनि सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सरकार समेत वस वारनि खां मदद जी अपील कई आहे। नज़र अचे तो साईं नादर शाह ॾे असां फ़ोन कयो तव्हां जल्दी खां जल्दी फायर ब्रिगेड आयो ताल गढ़ी यासीन जो ऐं ताल लखी गुलाम शाह जो इन जे करे महिरबानी थी वञे जेतिरो हुकूमत खे थी सघे असांजी मदद कनि। ॿ मोटरसाइकिलूं सड़ियूं आहिनि, ॿ ढोर सड़िया आहिनि, अन्न सड़ी वियो आहे। ग़रीबनि जेतिरो थी सघे हंध क्रप सड़िया, ग़रीब माण्हू असां जेको थी सघे मदद कनि। लाल बख्श खान जिन जा घटि में घटि 15-20 लखनि जो ज़्यान थी चुको आहे। जीअं त असां मदद हुकूमत खां घुरूं था हिननि ग़रीबनि खे मदद ॾिनी वञे। 2 मोटरसाइकिलियूं सड़ी विया आहिनि, 2 गाबा सड़ी विया आहिनि, कुकड़ियूं कुता सड़ी विया आहिनि, हर शइ सड़ी वियो आहे। हिननि जो का शइ बि न बचो आहे, न खट बचो आहे, न हंधु बचो आहे, न रिली बची आहे। हे सफ़ा मिसकिन आहिनि साईं। फायर ब्रिगेड साईं 1.5 कलाक 2 कलाकनि खां पोइ आहियूं। ॿुधी साईं, कलाक 1.5 खां पोइ आहियूं। असांखां जेको फायर ब्रिगेड आहिनि सफ़ा परे आहिनि, उनजे करे देरि पहुची चुकियूं आहिनि। असांजो जेको ॻोठाणो रवाज़ आहे, असां ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण बि कईसीं। पोइ फायर ब्रिगेड वारा कलाक सवा कलाक खां पोइ पुॼी विया। जेसिताईं उन्हनि वटि आवाज़ु पहुतो पोइ उहे अची पहुता आहिनि साईं। उन्हनि खे उन्हनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जो फायर ब्रिगेड का आहे असांजा घर अची विसाया अथऊं। साईं नादर शाह अमरोटी उनजी मदद सां इहे गाॾियूं अची पहुतियूं आहिनि। हिम्मत कई थे ॻोठाणा आया, को घर सॼा सड़ी विया, 3 घर सड़ी विया आहिनि, 4 घर, चौथो मामे जो बि सड़ी वियो आहे। ये मोटरसाइकिल कबूतर कुकड़ अन्न बि सड़ी विया आहिनि, सारियूं कणिक न कणिक जो लाभ ते हुयासीं। ॿियो सड़ी वियो आहे, हंध टपड़ बि घणा सड़ी विया आहिनि, न कढे सघिया ते हितो बाहि मचे कढे, खटां बि हो पयूं आहिनि सड़ियूं, सभु शइ मची वई। लॻो बिजली जी तार हुई नी, बिजली जो पोइ बाहि मची वई, पोइ कखां अॻियो घर मन हो, पोइ ते घर बि सड़ी वियो, कोठियूं बि सभु सड़ी वियूं। असांखे हाणे जेका हिमायत कनि असांजी, त असां ग़रीब माण्हू अॻे पेट नथा पाले सघूं। ज़्यान एतिरो थी वियो आहे असांजो, इलाही सॼो सामान सड़ी वियो आहे। 2 मोटरसाइकिलां बि सड़ी वियूं आहिनि, हे पयूं आहिनि मोटरसाइकिलां सड़ियूं साम्हूं। हे जायूं ॾिस, घटि में घटि 8-10 लख जूं जायूं सड़ी वियूं। उन्हीअ में 2 गाबा सड़ी विया आहिनि, उन्हीअ में कुकड़ियूं सड़ी वियूं आहिनि, उन्हीअ में कबूतर सड़ी विया आहिनि, उन खां बाद में हंध सॼा सड़ी विया आहिनि, खटा कुल सड़ी वियूं आहिनि। सम्झी साईं, उहा खट न बची आहे जंहिं ते सुम्हनि था, उहा रिली कोन्हे जो राति पाइनि। वॾो ग़रीबनि मिसकिननि सां ज़ुल्म थी वियो आहे। हिकु साहब खान नालो अथसि, ॿियो मिस्री खान, टियों करी बख्श, चौथों लाल बख्श जो मनहड़ो हुयो। उन जे लाइ वॾो ज़ुल्म थियो आहे। जेकी थी सघे तव्हां को ग़रीबनि जो सहारो कयो, जेकी थी सघे मथे को तव्हां ॿुधायो, जेकी थी सघे उहा ग़रीबनि जी मदद कयो। सम्झी साईं, सो उन जे लाइ वॾो ग़रीबनि सां आज़ार थी वियो आहे, वॾे कंहिं ज़ुल्म थी वियो आहे। वॾो घटि में घटि 15-20 लखनि जो हुनजो नुक़सानु थी वियो आहे। सम्झी वधीक हाणे कहिड़ी ॻाल्हि कयूं, असांजी हक़ीक़त इहा आहे।